जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जे दर्शन 25 ऐं 26 जी कथा तव्हांखे ॿुधाईंदसि। हिन खां पहिरीं असां 24 अध्याय ताईं कथा तव्हां सां गॾु शेयर करे चुका आहियूं। त हलो कथा शुरू था कयूं। लेकिन सभिनि खां पहिरीं सभई प्रेम सां मिली करे चवंदा, कृष्ण कन्हैया लाल की जय। राजा दर्दनवा एतिरी कथा ॿुधी वैराग में अची वियो ऐं राज जो कारोबार पंहिंजे पुट जे हवाले करे पाण स्त्रीअ समेत वन ॾे वञी भॻवान जी भॼन करणु लॻो। जॾहिं पुरुषोत्तम जो महीनो आयो तॾहिं इहो व्रत सादे अंत में गौलोक वञी प्राप्त थियो। श्री नारायण चवणु लॻो त हे नारद, पुरुषोत्तम महात्म निसस्त हिकिड़ी अजीब कथा ॿुधायां थो। कीअं हिकिड़ो बांदर पुरुषोत्तम जे प्रताप सां हिन संसार सागर मां तरी पार पियो। हे नारद, चित्र शर्मा नाले हिकिड़ो ब्राह्मण केरल देश में रहंदो हो। हू ॾाढो लोभी हो। कॾहिं बि पंहिंजी हयातीअ में को शुभ कमु अथवा दान पुण्य या व्रत नेम कोन कयो हुअईं। उते जे राजा संदसि इहा रणी करणी ॾिसी खेसि देश निकालो ॾेई छॾियो। जंहिं करे हू रुलंदो पिनंदो पंहिंजे हिकिड़े मित्र मालीअ वटि आयो ऐं उते रोई करे पंहिंजे दुख जी वार्ता करे हुनखे ॿुधायईं। माली दयावान हो, सो मतसि विश्वास रखी बाग़ जो समूरो कमु संदसि हवाले करे पाण वञी राजा जी शेवा में लॻो। हेॾां हिन नीच ब्राह्मण छा कयो त बाग़ जो समूरो कमु ई लाहे छॾियईं। छा कयईं जे बाग़ जा जेके फल फूल पाण खाई छॾियईं, बाक़ी जेके बचियसि से विकिणे पाण पैसा फवाए वियो ऐं मालीअ खे ॿुधाई बि कोन। जॾहिं कुझु वक़्तु गुज़रियो तॾहिं माली बाग़ जी सुध संभालण लाइ उते आयो। सॼो बाग़ उजड़ियल ॾिसी पंहिंजे मित्र खां हिन जो सबबु पुछियईं। तंहिं ते ब्राह्मण कसम खणी चयाईंसि त हाय तौबा, मां त भिख्या पिनी पेट पालींदो आहियां। बाक़ी हिते पखी ॾाढा घणा आहिनि जिन समूरा फल खाई बाग़ खे उजाड़ करे छॾियो। होॾां ॾिस, मथां पखियुनि जो ढेर। वीचारा माली मुअल पखियुनि जो ढेर ॾिसी वाइड़ो थी वियो। कुझु पुछियईं कोन, वरी बि मथसि एतबार रखी बाग़ संदसि हवाले करे पाण वापसि राजा जी दरबार में वियो। हिते असांजो दर्शन 25 समाप्त थियो। हाणे असां दर्शन 26 जी कथा शुरू था कयूं। हेॾा ब्राह्मण बाग़ में रहंदे कुझु वक़्तु गुज़री वियो ऐं हिकिड़े ॾींहुं अची बीमार थियो। ओचितो प्राण निकिरी वियसि। यमदूत अची खेसि नोड़ीअ सां ॿधी यमलोक वठी विया। पाट ते पाणी पछताईंदो चवंदो पियो वञे त हाय, मूं मानुष चोलो पाए संसार में कुझु बि भलो कर्म न कयो। हिन वक़्तु कतब अचे। हीअ मानुष देही जा देवताउनि खे बि मिलणु मुश्किल आहे। सा मूं पाप कर्म में ई विञाए ऐं हूंदे सूंदे कुझु बि दान पुण्य न कयो अथमि। जिन लाइ माया पखिड़ी इन मां हिकु बि अॼु कमु कोन आयो। न की इहो धन ई कमु आयो आहे। हिन खेनि बि भॻवान जो भॼन न कयमि। मर्गो केतिरा ई जीव घात कया आहिनि ऐं कूड़ ॻाल्हायो आहे, कूड़ी कमाई कई आहे। वेसाख, कार्तिक, पुरुषोत्तम ऐं मांघ जो महीनो, इन में को बि व्रत न साधियमि। पर हाणे छा थो थी सघे। हाणे त मां पराधीन आहियां। यमदूतनि जी जंजीरनि में चौखंबो झगड़ियो पियो आहियां। इहो वीचार कंदो इहो प्राणी यमलोक में अची पहुतो। धर्मराय पंहिंजनि ॿिनि लेखारियुनि चित्र ऐं गुप्त खे सॾे चयो त वञो कढी हिन पापीअ खे जो मूंखे लेखो ॿुधायो। चित्रगुप्त लेखा कढी चवणु लॻो त हे राजन, हिन सॼी हयातीअ में को बि धर्म जो कर्म न कयो। उल्टो मित्र सां दगा करे बाग़ जा सभु फल खाई खपाए पैसा हजम कया अथई ऐं पिण केतिरा ई पंखी मारे हिन छॾिया आहिनि। लेखे में त इहो ई ॾेखारनि था। हाणे जेका सज़ा तव्हांखे वणे सा ॾियोसि। धर्मराय इहो ॿुधी यमदूतनि खे चवणु लॻो त हिन खे पहिरीं नर्क घुमाए पोइ बांदर जी जूं ॾियोसि। श्री नारायण भॻवान चवणु लॻो त हे नारद, जेको मनुष्य चोरी जा फल छिनी खाईंदो आहे उहो ॿिए जनम में बांदर जी जूण पाईंदो आहे। त हिते असांजे दर्शन 26 जी कथा समाप्त थी। वरी दर्शन 27 में असां हिन बांदर जी जूण जी कथा जो पूरो वृतांत तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ओम नमो भगवंते वासुदेव ज़रूरु लिखंदा। हिकु लाइक ज़रूरु कंदा। लाइक बिल्कुलु फ्री आहे। ऐं चैनल ते तव्हां अगरि नया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा। पासे में ॾिनल बैल बटन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त सभई प्रेम सां वरी हिकु बार चवंदा, कृष्ण कन्हैया लाल की जय।